तकरार ड्रामे में दोस्तों सिजावल खान और शेर अली जी अॼु तव्हांखे कहाणी ॿुधाईंदासीं, यानी असद कुरैशी और सिजावल खान जो रिश्तो कहिड़ो हूंदो तकरार ड्रामे में। छा हू एक ॿिए जा दुश्मन हूंदा या वरी पुराणो को इन्हनि जो पाण में तकरार हूंदो, या वरी सिजावल खान और शेर अली दोस्त निकिरंदा इन ड्रामे में, या वरी को मिट माइट या को सौट मालोट कहिड़ी इन्हनि जो मतिलबु कहाणी हूंदी इन तकरार ड्रामे में। या बख़्त वांगुरु जीअं बख़्त भाटियो निकितो भावल खान जो इन ड्रामे में, या बख़्त जॾहिं ड्रामे में मरंदो त उन जाइ ते वरी छा शेर अली ज़ाहिर थींदो, या नवाब खान जो दुश्मन थी ईंदो शेर अली, या सजण थी ईंदो। सॼी कहाणी ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में, इन खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त शायदि खुसो वीलॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों मां तव्हांखे काफ़ी कहानी ॿुधाए छॾी आहे शेर अली जे बारे में, लेकिन सिजावल खान जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदो हलां। ड्रामे जे हिसाब सां जेको अपडेटूं अची रहियूं आहिनि उन हिसाब सां सिजावल खान ऐं जेको आहे शेर अली इहो पाण में मतिलबु पुराणो तकरार बि इन्हनि जो थी सघे थो। ऐं जेको शेर अली आहे उहो नवाब खान जा माण्हुनि खे बि कुटको ॾींदो, ऐं अहिड़े हिसाब सां उते सिजावल खान जॾहिं वेंदो इहे हिक ॿिए जे मथां गुस्सो बि थींदा, लेकिन इन्हनि जो रिश्तो पाण में कहिड़ो आहे इहो अञा ताईं ज़ाहिर न थी सघियो आहे। सिजावल खान ऐं शेर अली यानी असद कुरैशी जो छा ही सफ़ा कट्टर दुश्मन थी वेंदा, या इहे ॿई दोस्त थी नवाब खान सां टक्कर ॾींदा, या वरी जेको शेर अली असद कुरैशी आहे उहो नवाब खान जो को पुराणो दोस्त निकिरी सिजावल खान खे टक्कर ॾींदो। इहा पूरी अपडेट ना आहे आई, बाक़ी इहा अपडेट तव्हांखे असां ॿुधाए छॾी आहे त शेर अली नवाब खान जे माण्हुनि खे सटको कुटको ॾियण लाइ ड्रामे में पहुतो आहे। ठीकु आहे दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।